मनन के अञा कुछ कोन थियो आ आई अमड़े आओ त हिते होयसी कान का आई वई हुयसि सच्चे मुर्शिद वटि आई मासी तो वारे सच्चे मुर्शिद का मोलू हाणे ज़ोर थी वियो आ ॾिस न ही हाल कयो अथसि मुंहिंजो हई तो पह कर तो पह माई आई सच्चे मुर्शिद जे लड़ो अखर न चयो आई मासी मथो फाड़ायो वेठी आहियां अञा बि कुझु न चवां आई बेसब्री थी हूं तो तोखे अॻे ई चयो हो अमड़े हीअ ॻाल्हि सवली कान्हे हई सच्चे मुर्शिद ॿुधायो आहे त मोलूअ जी दिलि पत्थर जी ठहियल आहे इहो पत्थर हलाए कॾहिं भॼंदो ही वरी बि उहा ई ॻाल्हि पाई तो भितरीअ ते बिश्त त न घुर आई मासी मूंखे बिश्त खपे उहो त मुंहिंजे नसीब में लिखियल ई कोन्हे पर हिन दोज़ख जी बाहि खां त मुंहिंजी जिंद छुटे न आई सभु सणाई थींदी ॿ टे ॾींहंनि में वरी ईंदसि सच्चे मुर्शिद वटि आई मासी नाले अला जे हिन दफ़ो पको पुख़्तो कमु कराइजो अमड़े मोलू तुंहिंजो ॿधो बानो न थिए त मुंहिंजो नालो बि भागुल कोन्हे आई मासी मुंहिंजी मिरई पाण त अथई नंढड़ा बच्चा आहिनि ॿियो केरु ओई वाई कोन्हे मुंहिंजो आई अमड़ दिलि न लाहे ऐं सच्चो मुर्शिद कंदो त तुंहिंजा सभु ॾुख लही वेंदा आई अमड़ हिकिड़ी ॻाल्हि पुछण विसरी वई सच्चे मुर्शिद जे लाइ मखण खपंदो हो तो वटि हूंदो लाजे न मासी आऊं गॾु करे रखंदसि ॿिए दफ़ा अचे त पोइ खणी वञजांइ चाचा पटेल ओ चाचा पटेल केर लौंगे जा बाबा हलियो अच पुट हलियो अच चाचा मास्तर ॿार बीठो आहे तोखे पुछण आयो आहे बाबा वठी अचेसि मास्तर में पंहिंजो बच्चो आहे भली अचे सरीस मास्तर अंदर हलिया पंहिंजो ई घर आहे हलिया 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 बाबा मास्तर भली आहे चाचा भली आहे बाबा पुट बाबा ख़ुशि आहीं चङो भलो सभु ख़ैर बस वेठा हुजो बाबा वे पुट वे बाबा ख़ुशि आहीं चङो भलो सभु ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां त ख़ुशि आहियो चाचा अदा भली करें अदी भलाई हुजानी अम्मा जी बाबा यो भाउरनि खे खीर पियार अम्मा भले बाबा चाचा हाणे तबियत कीअं आहे बाबा मसे मसे तप छॾियो आहे उथण जहिड़ो थियो आहियां दवा त वरिती हूंदव चाचा अबा दवाऊं वरी कहिड़ियूं केरु थो वञे अस्पतालनि जा धिका खाए मास्तर चाचो आचर दवा बवा कान वठे अदे पर वरी चाचा बीमारीअ जो इलाज ज़रूरी हूंदो आहे बाबा इहो मामूली तप थिए त हुनजो बि इलाज करायां छा चाचा चाचा हिकिड़ी बीमारी मां 10 ॿियूं बीमारियूं पैदा थी सघनि थियूं तंहिं करे लापरवाही न कजे न त वॾो को नुक़सान बि थी सघे थो अरे बाबा तूं मास्तर ई या डॉक्टर कॾहिं थो चई त ॿारनि खे पढ़ायो कॾहिं थो चई त इलाज करायो ख़बर पए कान थी तुंहिंजी चाचा मुंहिंजूं इहे ॻाल्हियूं ख़राब त कोन्हनि न लौंगे इहो मास्तर खे सम्झाए शहरी ॻाल्हियूं थो करे हमरा मास्तर वेझड़ में न को आहे अस्पताल न को आहे डॉक्टर शहर हितां खां परे सवारी ठहे ई कोन पोइ भला इलाज किथां करायूं जेसि ताईं सफ़ा को मरण जहिड़ो थिए पोइ धिका खाई वञी अस्पताल पहुचूं उते वरी केरु पुछे ई कोन पर चाचा अॼुकल्ह त ख़ानगी डॉक्टर बि घणा थी पिया आहिनि अबाई हे पंहिंजी कमाई जे लाइ भाला खयो वेठा आहिनि वञ त खयो टुंबी तोबा तोबा चाचो आचर सुई बुई काॾ हराए बता मास्तर खे ॿुधायो थी त आउं सुईअ खां निजात ए मोलू अचे त अकेलो कन कढी वेठो ॿिया सभु किरां विया था ए मास्तर लोग किॾे विया यानी पटेल जे घर पटेल खे ख़ैर न आला पटेल चाक कोन्हे न तो पटेल खे वरी पुछण विया ए पटेल जो नओं बनो आहे ऐं पाण ते ॾिसियो अचांसि हा हाणे कुझु चाक आहे पहले जब ॻाल्हि हुई इते पहुती आहे सभु कहिड़ी ॻाल्हि
भाई लौंग तो पटेल जो पुटेलो पर मास्तर धारियो जुमो जुमो 4 ॾींहं पटेल जी एॾो वेझो थी वियो आहे। दिली बराबर मोलू कारी माण्हू जो पटेल जे घर में वञण ठहे त कोन थो। ए तो इहा ॻाल्हि हाणे मथे में अची वेठी आहे। अदा तो जेतिरो अकुल मूंखे किथां आयो पर ॻाल्हि ॿुध पटेल ॼाणे पटेल जो कमु ॼाणे असांखे छा। हा सो त आहे माने ॻाल्हि कई सही ॿियो वरी छा साबू मास्तर त वरी मोटी आयो पाण भायोसीं त शायदि भॼी वियो। तो ई चयो त मां ॿियो भॼी हाणे कोन ईंदो। रुगो मूं त कोन चयो सभु पिया चवनि पिया। ॿिया मास्तर आयो तॾहिं थो चए त सभिनी चयो आहे ए जे न चया न त रुगो पंहिंजी ॻाल्हि करी आहे। ठहियो ठहियो ए मां जेका ॻाल्हि कंदो आहियां सा मुंडीअ ते टिक हूंदी आहे को ठका कोन हणंदो आहियां मूंसां थो ए मोनू मोनू ॻाल्हि त ॿुध ए यार मूं तोसां भोग में कया हिन वे त सही। कहिड़े ॻाल्हि छॾे कोन ट्राई कयो अदा मूंखे मारे थो अदा लिया अरे छेड़े छाता क्यों छा थियो अरे मूंखे मारे थो हिन मूंखे कप थो कया हाणे कप थो करे पटेलो जे ॿिन्ही पुटनि गॾिजी मुंहिंजे हिकिड़े पुट खे मार ॾिनी आहे। तुंहिंजे मुंहिंजे ॿिनि पुटनि खे खारियो आहे पाण बि रुलनि मुंहिंजे बि रोल करे करे अथनि। 50 पुट त ॾाढा सुधरियल आहिनि बाक़ी मुंहिंजो पुटु सुरोल आहे। ॾिस ॾिस ख़्यालु कर पटेल सम्झाईंदुसि भाउ ए आउं चवां थो मुंहिंजो पुटु नंढड़ो कोन्हे ए केरु नालो त वठी ॾिसे हुनजो। माण्हू थियो माण्हू छो जी छता जायो पाण में घटि आया आहियो ॿारनि जी ॻाल्हि त बिड़ो तुम त बस कर असीं ॼाणूं पाण में तूं वरी कॾहिं चङो मुड़ुसु हीड़े हूअं भले पिया पाण में विड़ो ॿियो को चङाई जो अखर बि चवे उनखे चंबिड़ो आहे। चाचा चाचा पटेल हिकिड़ी ॻाल्हि चवां कावड़ जो मता बाबा भले चओ कावड़ बाछा जे लाइ। अरे ॻाल्हि इहा आहे त ॿार सॼो ॾींहुं रुलंदा त विढ़ंदा इन में भला कावड़ ॼण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। तुंहिंजो मतिलबु आहे त ॿार स्कूल में दाख़िल करायूं ॾिठी ए मास्तर खे वॼी खपंदो ॿियो बिली मास्तर जी ॻाल्हि आहे बि सची वियो। अरे पटेल असां को वठी न करे आया हुआसीं त ॿारनि खे स्कूल में छॾियो उते साबू अजाई सजाई असां पाण में विड़ी पुछड़ा पिया आहियूं कॾहिं जी ॻाल्हि कॾहिं जी ॻाल्हि अरे पटेल तव्हां मुठि थियो आहे। वाह मास्तर ॿुधे हमरां जूं ॻाल्हियूं इहो थिए मुंहिंजो राज।